नाज़रीन आवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त रोशन तारा हाई स्कूल खिपरो पारां 35 साल मुकम्मल थियण ते जेमखाना क्लब में एक रंगारंगी प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। हिन हवाले सां ॾिसूं था हरीश KBC जी हिन रिपोर्ट में। खिपरो में सिगा शाह खिपरो पारां खिपरो में क़ाइम कयल रोशन तारा स्कूल के 35 साल मुकम्मल थी विया आहिनि। सिगा खिपरो शाख ऐं रोशन तारा स्कूल पारां जेमखाना क्लब खिपरो में माज़ी जी यादनि खे ताज़ो करण जे लाइ हिकु शानदार प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें 1983 खां वठी 2018 ताईं पढ़ंदड़ शागिर्द स्कूल में पढ़ाए वेंदड़ उस्ताद ऐं शागिर्दनि खे यादि करे दावतूं ॾिनियूं वियूं। हिन प्रोग्राम में स्कूल में पढ़ाए वेंदड़ शागिर्द ऐं शागिर्दानी उस्तादनि पंहिंजे स्कूल जी यादि खे ताज़ो करण लाइ मुल्क जे कुंड कुड़िछ मां पंधु करी काही आया हुआ। प्रोग्राम जे मौक़े ते अक्सर उस्तादनि ऐं शागिर्दनि पंहिंजी माज़ी जे दोस्तनि खे ॻोल्हींदा नज़र आया, जिन खे पुराणा दोस्त क्लास फेलू मिलिया त भाकरनि में भरी हिक ॿिए जी आजियां कई वई। न रुॻो आजियां पर विछड़ी वियल मिलंदड़ इहे दोस्त हिन मुलाक़ातनि जे लम्हनि खे सेल्फियुनि जे रूप में क़ैद कंदा विया, जीअं पोइ केरु विछड़ी न वञे। प्रोग्राम जी शुरूआत शाह जे बेस सां कई वई। प्रोग्राम में रोशन तारा स्कूल जे बानी मेंबर सिगा जे सीनियर अॻुवाण सेठ अब्दुल गफ़ार लिगारी आयल समूरल महिमान जी आजियां हिननि लफ़्ज़नि सां कई। अॼु वरी हिकिड़ो इहो मेलो मचायो आहे असांजे पुराणनि दोस्तनि, पुराणनि शागिर्दनि जो, पुराणनि उस्तादनि जो, पुराणनि साथियुनि जो इहो हिकिड़ो असांखे मुलाक़ात जो हिकिड़ो ठाहे थो मौक़ो हिकिड़ो, ऐं असीं जागी पिया आहियूं। ऐं ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त तमामु घणी तइदाद में असांजा पुराणा शागिर्द, पुराणा उस्ताद ऐं जेके बि पुराणा असांजा साथी रहिया आहिनि। ऐं अफ़सोस बि ज़रूरु थिए थो त कुझु असांजा अहिड़ा साथी बि असां सां गॾु इन जदोजहद में हुआ, जिन्हें स्कूल में क़ाइम करण में ऐं इन में असांजो साथ ॾिनो, उहे अॼु असां में कोन्हनि। जॾहिं त आंधी में जोत जलाइण वारा गीत भी शागिर्दानी ख़ूबसूरत टेबलो पेश कयो। प्रोग्राम में अॻूणे शागिर्द तालिब हुसैन राजड़ माज़ी जी यादनि खे ताज़ो कंदे पंहिंजे उस्तादनि खे कॉमेडी में धोई छॾियो ऐं सभिनी चेहरनि ते हिन कॉमेडी मुर्कूं आणे छॾियूं। साईं ॾाढा मोहबती माण्हू आहे, पर साईं खे फिल्मुनि जो ॾाढो शौक़ु हो, इंडियन फिल्मुनि जो। साईं केमिस्ट्री जो ॾाढो होशियारो, पर अचे वारी ॻाल्हि होश मोहम्मद जॾहिं असांखे पढ़ाईंदो तॾहिं साइकिल हूंदी, साइकिल ते ईंदो वेंदो। साईं जी ॾाढी अॼु बि ॾिसूं पिया वॾी आहे तॾहिं बि ख़ासी हूंदी। साईं हिकिड़ो चकर वञे पोइ साइकिल ते फुल स्पीड में ठका जो रोके खे टकर कराए। प्रोग्राम सचो मुर्शिद खाको भी पेश कयो वियो। सचो मुर्शिद छा कराए एक मुर्शिद का तबद्दु मूंखे के तावीज़ करणो हुजे, तावीज़ उहो वरी के लाइ एक मुर्शिद मूंखे पंहिंजे मुर्शिद लाइ तावीज़ करणो हुजे जेको न भागो मुंहिंजे वस में न हुजे। स्कूल जी शागिर्दनि चरियनि जी महफ़िल खाको पेश करे दादू वतियूं। तू वही है ना जंग लगे ये तो रात की पुरानी दाल खादी हुजे, लगे जी नई गिद्दू बंदा लगे एक जी पानी थी वारे सब ये छे लगे बड़े टंग में कोको लगन हुजे। प्रोग्राम में वडेरे जी ओताक टेबलो पेश कयो वियो। असांखे छो घुरायो आहे? वडेरे असांखे का गरीब बेइज्जती कराइण घुरायो हूंदो, ॿियो वरी कहिड़ी संगवाती करण लाइ घुरायो हूंदो। जॾहिं त मुख़्तलिफ़ शागिर्दनि अंग्रेज़ी में भी तकरीर करे ज़हानत जो मुज़ाहिरो कयो। प्रोग्राम में सिंधी तकरीरनि जो भी मुक़ाबलो थियो। प्रोग्राम में ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं वक़ार अहमद वाही पेश कई। माज़ी में स्कूल जे प्रोग्राम में हिस्सो वठंदड़ अॻूणे शागिर्दनि खे ॿीहर मौक़ो ॾिनो वियो, जंहिंमें डॉक्टर पवन कुमार परेशान हूँ मैं जीने के लिए सोचा ही नहीं दर्द संभालने होंगे मौजरी दौलत प्यारा तो खे कोन किथे मिलंदी
हिन मौके ते रोशन तारा स्कूल जे चेयरमैन अब्दुल गफ़ार लिगारी ऐं अॻूणे रोशन तारा स्कूल जे हेडमास्टर मोहम्मद अली कुंभर जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त पुराणा शागिर्द ऐं पुराणा दोस्त उस्ताद जेके आहिनि उहे उन्हनि सां मुलाक़ातूं थियूं आहिनि। उन्हनि जी ख़बर पई आहे, उन्हनि खां जिन जी का ख़बर कोन्हे किथे किथे आहिनि, उन्हनि जी ख़बरूं पियूं आहिनि कि तमामु सुठनि उहिदनि ते किन सुठनि इदारनि में कमु करे रहिया आहिनि, पंहिंजे मुल्क जी ऐं पंहिंजे वतन जी ख़िदमत करे रहिया आहिनि। असांखे उन ते ॾाढी ख़ुशी थी आहे त असां जेको नंढिड़ो हिकिड़ो ॿूटो लॻायो हो उहो अॼु असांजो वॾो वणु थी चुको आहे ऐं उहे उन जूं शाख़ूं एतिरियूं फैलिजी चुकियूं आहिनि। उन जी छांव में असांजो मुल्क जेको आहे तरक़ी करे पियो। असांजी दुआ आहे त अॻिते बि असांजा ई नौजवान शागिर्द उस्ताद जेके बि आहिनि या असीं आहियूं, असीं इन्हनि खां ख़िदमतूं वठंदासीं ऐं असांजे मुल्क लाइ मशाल राह थींदा। तइलीम जे लिहाज़ सां इहे असांजा जेके बि पुराणा शागिर्द आहिनि उहे हींअर इहे पंहिंजे तौर ते जेके जिते जिते कमु करे रहिया आहिनि उते ई पंहिंजे हिसाब सां जीअं हिन असांजे हिन इदारे में पढ़ियो आहे उहो हर जाइ ते कोशिशि इहा करे रहिया आहिनि त उन नमूने सां ई किथे इदारा क़ाइमु कनि ऐं तइलीम जो मयार सुधारण में कोशिशि कनि ऐं उमेद रखूं था असांजे इदारे जी तरक़ी में बि असांजे लाइ अॻिते इलाही मुआविन साबित थींदो। रोशन तारा स्कूल मुंहिंजो त पैशन आहे, रोशन तारा स्कूल मुंहिंजो जुनून आहे। अॼु जॾहिं हीउ प्रोग्राम ॾिसां पियो त मूंखे रियली मुंहिंजी फीलिंग जेका आहे उहा बयानु नथो करे सघां। मूं अॼु जॾहिं हिन प्रोग्राम ते वेठा आहियूं 1983 खां वठी 2018 ताईं मतिलबु इलाही सारा स्टूडेंट्स मिलिया जेके हींअर प्रोफेशनल्स आहिनि, इलाही सारी फील्ड्स बि कमु पिया कनि, इंजीनियर आहिनि, डॉक्टर आहिनि, के अब्रोड आहिनि ॿाहिरि, के UAE में आहिनि, के दुबई में आहिनि, के किथे आहिनि। इंशाअल्लाह अहिड़ा मेला मचाईंदा रहंदासीं ऐं ॿारनि जे लाइ जेको आहे अहिड़े क़िस्म जा मेला मचाईंदासीं ऐं इहे एक्टिविटीज़ असांजे पूरे एनवायरनमेंट जे लाइ फ़ाइदेमंद रहंदियूं। प्रोग्राम में आयल सभिनी उस्तादनि ऐं शागिर्दनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त सम्झा थो 35 सालनि जे कैरियर में रोशन तारा सिंध जी तइलीम में वॾो कंट्रीब्यूशन कयो आहे। उन में जेके बि शागिर्द पढ़ी विया आहिनि मुख़्तलिफ़ सोसाइटी में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में पंहिंजी सर्विस ॾियनि पिया। ऐं सम्झा थो रोशन तारा सिंध जे हिकिड़े अहिड़े एरिया में खिपरो जेको डिप्राइव्ड एरिया जे में काउंट थो थिए उन में रोशन तारा जो वॾो हिसो रहियो आहे एजुकेशन खे मद्देनज़र रखंदे। ऐं सम्झा थो जेका प्रोडक्शन या जेके स्टूडेंट हितां निकिता आहिनि उहे ॾाढा काराइता आहिनि, क़ीमती आहिनि हिन एजुकेशन डिपार्टमेंट सां। ऐं ख़ासि तौर ते जेके असांजे मुआशिरे में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट आहिनि उन में नौजवान जेके आहिनि उहे सुठी पोज़ीशन ते पहुता आहिनि। इहे वॾे में वॾो कंट्रीब्यूशन आहे रोशन तालीम जे हवाले सां कहिड़ो मैसेज ऐं सम्झा थो जेके नौजवान हितां पढ़ी निकिता आहिनि या जेके टीचर आहिनि उनखे वधि खां वधि तइलीम ते तवजो ॾियणु खपे, क्वालिटी एजुकेशन ते इंश्योर करणु खपे। हा, इहे स्कूल मां त 95 टीचर हुया, तमामु घणो तजुर्बो। उन खां पोइ इन टीचर स्कूल में मूं सिखियो आहे ऐं सुठे लेवल ते मुंहिंजा पंहिंजा प्राइवेट स्कूल हलायां पियो ऐं जी ॿिया बि जेके तकलीफ़ जेके दोस्त असांजा आहिनि असां गॾु उहे सुठे लेवल ते आहिनि ऐं तमामु सुठी पढ़ाई आहे, सुठे लेवल ते ॿार आहिनि। साईं अब्दुल गफ़ार लगारी और साईं मोहम्मद अली साहब का बहुत शुक्रगुजार हूँ जिन्होंने ये प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करवाया और बहुत अच्छा लगा। सब सारे फ्रेंड्स एक ही प्लेटफॉर्म पे, कोई कहाँ पर है, कोई क्या कर रहा है, कोई किसी मुख्तलिफ डिपार्टमेंट में है, तो बहुत अच्छा लगता है सबको साथ देख के। और आखिर में मैं दोबारा थैंक्स करना चाहूँगा कि आइंदा और उम्मीद भी है कि ये हर साल ऐसी आगे गैदरिंग करते रहेंगे। थैंक यू। अभी जोश ज़्यादा है और पॉजिटिविटी नज़र आई। बिल्कुल होने चाहिए। और प्रोग्राम के साथ मैं एक पॉइंट ऐड करना चाहूँगा कि कैरियर काउंसलिंग भी होनी चाहिए जिससे पता चल सके कि आगे हम अपना वे कैसे बनाएं। ज़िंदगी जा 10 साल रोशन तारा में ॾिना आहिनि। रोशन तारा जंहिंजो नालो ई रोशन आहे, हिते जेको पढ़ियो आहे उहो अॻिते ई वियो आहे। जंहिंजो मिसाल आऊं आहियां ऐं मुंहिंजा शागिर्द आहिनि। मुंहिंजा शागिर्द हींअर जेको आहे पाकिस्तान लेवल ते ऑफिसर्स आहिनि, बिज़नेस कनि पिया ऐं तमामु घणो असां सिखियो आहे। रोशन तारा जेको हिकिड़ी एथिक्स आहे सिखण जी। मैं 2002 से 2010 तक पढ़ा हूँ और अभी मैं इसरा यूनिवर्सिटी में फाइनल MBBS स्टूडेंट हूँ और मेरी तकरीबन जो फैमिली वो रोशन तारा से ही पढ़ी और सब अल्हम्दुलिल्लाह डॉक्टर्स हैं। कैसा लग रहा है 35 साल मुकम्मल प्रोग्राम अरेंज किया गया है? बहुत ज़बरदस्त इवेंट ऑर्गेनाइज किया गया और सबसे बड़ी बात रीयूनियन, एक वर्ड जो रीयूनियन है यही मतलब हम जब आए तो काफ़ी फ्रेंड्स मिले। कोई ऐसी लाइन नहीं थी जहाँ हमारे वास्ते वाले या दोस्त मतलब ना हो। हर लाइन में जाते गए, एक बंदे से मिलते गए, पता नहीं चला शो को एंजॉय करें या दोस्तों से हम मिले। मेन चीज़ जो है जो आज हम जो भी हैं, क्योंकि वो कोई भी इमारत जो होती है उसकी खड़ी करने के लिए जो है ना बेस मजबूत होना चाहिए। हमारा बेस रोशन तारा ने बनाया और स्टेज पे खड़े होकर जो हमें जो कॉन्फिडेंस आया है वो रोशन तारा की वजह से आया है।
पैगाम ये देना चाहूँगा कि ज़्यादा से ज़्यादा जैसे अभी जो है मोस्टली स्टूडेंट प्रीफर करें बाहर की सिटीज़ को, क्यों वो उनको दिमाग में डाला जा रहा है कि उनके शहर में पढ़ाई नहीं है। अगर वो चाहेंगे कि यहाँ पढ़ाई, जैसे खिपरो है हमारा डिग्री कॉलेज में पहले क्लासेस नहीं चलती थी, अब चलती हैं, तो फर्स्ट ईयर और इंटर के गर्ल्स बॉयज सब वहाँ पे क्लासेस लेते हैं। तो इस तरह से अगर शऊर उनमें खुद में आए तो यहाँ हम आगे बढ़ सकते हैं। हुकूमत के हवाले से ये प्रोग्राम जो है सिंध हुकूमत की तरफ से हैदराबाद और सिटीज़ में किए जाते हैं। यहाँ पे ना होने की वजह ये है कि हम में जो है वो अवेयरनेस नहीं है यहाँ पे, क्योंकि हम अगर खुद करेंगे तो अवेयरनेस आएगी और ऐसे प्रोग्राम होते रहे। और ये कभी पहले भी कभी नहीं हुआ था, ये अभी हम आखिरी साल है हमारा अभी हुआ है, हमको बहुत मज़ा आया है और उसे देख के हम अच्छी खुशी महसूस कर रहे हैं और ऐसे हेलो, मैं विनेश। ये इस स्कूल में 35 साल हो गए इस स्कूल में बहुत से प्रोग्राम होते हैं जो सबको अच्छे लगते हैं और ये तमाम होने चाहिए सब स्कूलों में जो, लेकिन ये पढ़ाई के साथ ये ज़रूरी है प्रोग्राम, ये बहुत ज़रूरी है प्रोग्राम पढ़ाई के साथ। मैंने भी प्रोफिट्स किए और मैं भी आगे बढ़ाऊँ, मैंने भी आज इससे लिए, मेरे को भी हर किसी ने तारीफ की, मैं अच्छी डांस की हमने और मज़ा आया हमको सबको। और इस स्कूल को 10-12 सालों के बाद ये वापस प्रोग्राम है, पहले भी ये हो। एक आज में मैसेज है साथ होने का, रोशनदारा 35 साल हुए सेलिब्रेट कर रहे हैं, बहुत अच्छा लग रहा है। हमने भी पार्टिसिपेट किया, बहुत पार्टिसिपेट किया, यहाँ पे बहुत मज़ा आ रहा है और पूरी रोशनदारा की फैमिली साथ हुई है, इसको देख कर बहुत मज़ा आ रहा है। सारा जो सम्झा थो खिपरे में अहिड़ो बेहतरीन इदारो है जेको हिते तइलीमी हवाले सां ॾाढो हुन जफ़ाकश कई आहे। अॼु 35 साल पूरा थिया आहिनि। असां ॾाढा ख़ुशनसीब आहियूं जे असां हिन इदारे में पिरायोसीं। हिन इदारे असांखे स्टेज ते बीहणु सेखारियो, हिन असांखे जाम कुझु तइलीम ॾिनी ऐं हिते जा उस्ताद जिन असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो, हिते स्टेज परफॉर्म जेका थींदी सुबुह जो असेंबली में, त उन हवाले सां हिते जेके पढ़ी जो नौजवान जेके निकिता आहिनि, जेके अॼु ॻाल्हाइनि था स्टेज ते या वरी तरक़ी कई आहे, उहो आउं सम्झां थो त रोशनदारा स्कूल ई असांखे सभु कुझु ॾिनो जेको असां अॼु क़ाबिल आहियूं त असां स्टेज ते बग़ैर कंहिं हिजक जे ॻाल्हाए सघूं था। अॼु जा नौजवान जेके मुंहिंजे ख़्याल में जेके फेसबुक ते व्हाट्सअप ते जेके अॼु जो वक़्तु विञाइनि पिया, मुंहिंजी उन इहा ई आहे त लाइब्रेरी खे पंहिंजो दोस्त सम्झनि, किताब खे पंहिंजो दोस्त कनि ऐं किताब पढ़नि। नावेल आहिनि, शाइरी थी वई या अहिड़ा किताब जेके इंसान खे अॻिते खणी वञनि, उहे वरी किताब पढ़नि त जीअं किताब इंसान जो बहितरीनु दोस्त आहे, उहे असांखे ज़िंदगी जी कामयाबी जी राह ॾांहुं वठी वञी सघे थो। हिते असां पढ़ाई हिते असां रोशनदारा में स्टडी कयूं था, अञा ताईं असां पढ़ी रहिया आहियूं, 8वीं क्लास असांजी आख़िरी बैच आहे ऐं असां इहो असां वॾा थोराइता आहियूं। हिन मैनेजमेंट कॉमेडी आहे जे इहो वॾो इंतज़ाम पेश कयो आहे ऐं हिन हर जेको पढ़े रहिया आहिनि सभई आया आहिनि। इहो 35 साल खां अॼु 35 साल हिननि जा पूरा थिया आहिनि। हीउ प्रोग्राम थियो आहे तव्हांखे कीअं थो लॻे? इहो कीअं पियो लॻे? माना ॿियो किथे बि इहो प्रोग्राम न थियो आहे, सिर्फ़ु इहो हिते खिपरो में ई रोशनदारा आहे स्कूल। जॾहिं त 35 सालनि जूं पुराणियूं यादियूं ताज़ा कंदड़ हिन शानदार प्रोग्राम जी पुॼाणी होजमालो सां थी हुई। आख़िर में हिकु भेरो ॿीहर अॻूणा तोड़े मौजूदा शागिर्द वरी हिकिड़ियूं यादूं ताज़ा करे ॿियूं यादूं खणी सियारे जी सर्द रातनि थधा साह भरंदे पंहिंजे बाग़ ॾांहुं रवाना थी विया। कैमरामैन उमेर कुरैशी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो।